हाँ थाने बच्चन के गंज खाराए तो सेठ तकरीबन रात असां 25 दिग मुला थियूं उनमें 20 दिगन में सब असांजे ॻोठ कवर कयो। ॻोठ वॾो आहे, असां 3000 माण्हुनि जो ॻोठ आहे। सुबुह जो असल में हाणे मिली वियो मानी, हाणे उनखे मानी मिली वई आहे। राति हाणे 7-8 दिगूं लाइ ईंदासीं माण्हू माशाल्लाह। हींअर असां कवर करे वेठा आहियूं त माण्हू हींअर रिलैक्स आहिनि। असां पंहिंजे गैराज में हेठि जेको हॉल आहे, जेको खडर खे सुञाणे थो ॻोठ में जेको हॉल आहे ऐं जेको कम्यूनिटी सेंटर आहे, हुन में असां बागड़ी आहिनि ऐं पंहिंजा भील आहिनि, रिंद आहिनि, उन्हनि खे विहारे वेठा आहियूं। हाई स्कूल में माण्हुनि खे विहारे वेठा आहियूं। भट ॾिना, मानियूं ॾिनियूं, चुल्ह ॾिना, कोठियूं ॾिनियूं, लख एहसान ज़िंदगी असांजी हींअर असांखे मथां बि का इंफॉर्मेशन न पई मिले ऐं तव्हांखे ख़बर आहे सिंध गवर्नमेंट बि कुझु न पई ॾिए। लेकिन फ़िलहाल आउं तव्हांखे इंफॉर्मेशन ॾियां कि असां सभिनि खां पहिरीं लिस्टूं ठाहियूं जेका असांजे जेका ॻोठ में जेका माण्हू आहिनि जेका मुतासिर थिया आहिनि, सभु थिया आहिनि, त सभिनि जी लिस्टूं ठाहे केतिरी फैमिलीज़ आहे हुन हिसाब सां सभ जा राशन असां तक़सीम कयो त उन्हनि खे मानी मिले। नीर मिसाल तव्हांखे दाना थियनि पिया एलर्जी जा, पानी ख़राबु आहे, पेट नंढा ॿार आहिनि उनजो पेट ख़राबु पियो थिए, त हुन हिसाब सां असां दवाऊं वरितियूं आहिनि ॿारनि जे लाइ, पंहिंजे ॻोठ खे कवर पिया कयूं। में उनखे मानी ॾियूं पिया, राशन बि हुनखे मिली वियो आहे, त हू रिलैक्स आहिनि। बाक़ी हींअर असां कयूं पिया हुनजो खीर जो बंदोबस्तु। यकीन कयो वज़ीर 12 इहे ॻोठ में न्यू बॉर्न्स आहिनि, हुन न्यू बॉर्न्स खे लैक्टोजन खपे या कंहिंखे ॿियो खीर खपे, पोइ दुकानूं बंदि आहिनि, रोज़ी कोन्हे, हू केॾा वञनि, पोइ असां हुननि खे खीर ॾियूं पिया। त ऐं मैसेज सभिनि खे ॾियणु चाहियां थो, ख़ासि तौर ते असांजे जेका तर जा वॾेरा आहिनि, जंहिं वटि पैसो आहे, जंहिं वटि बनियूं आहिनि, महिरबानी करे हींअर जेको वक़्तु आहे हाणे हाणे सियासत खां कमु चढ़ी वियो आहे। तव्हां महिरबानी करे सियासत छॾियो, ॿिए पासे न वञो, पंहिंजे ॻोठ खे क़ाबू कयो। जेका बनी बि खपाए सघो था, तव्हां एकड़ खपायो फ़िलहाल। हीअ खीसनि मां आहे, यकीन कयो 10 लाख रुपयो ख़र्चु थियो आहे राशन ते 10 लाख ताईं ख़र्चु थियो आहे। इन जो भी इलाज हले तो जी जी तव्हांखे त कंहिं विहारियो आहे? वैसे मामूली अच्छा सब कुछ ॾिनो अथई, इमदादी भी ॾिनी अथई, सब कुछ ॾिनो अथई, घर भी ॾिना अथई, असांखे इलाज भी हले तो उहे भी कया अथई, असांजे डॉक्टर वटि खणी विया आहिनि, सभिनि जो इलाज करे पियो, हर शइ ॾिनी अथई असांखे। मानी 2 टाइम मानियूं आहिनि ऐं हिन खां पोइ वरी राशन पाणी बि ॾिनो आहे, हर शइ ॾिनी आहे। हाँ थाने बच्चन के गंज खाराए तो सेठ मालूम का है? हाँ मालूम का है? बकरियों हेॾा हाँ हाँ ये साहित्य हाणे सुकून सां वेठा हो न, सुख सां वेठा आहियूं। भट ॾिना, मानियूं ॾिनियूं, चुल्ह ॾिना, कोठियूं ॾिनियूं, लख एहसान ज़िंदगी असांजी इन्हनि जी सॼी शामी पिया अमली असांखे वॾा थोरा कया आहिनि, बच्चन के सभु खाराए बच्चन खां वधीक रखिया आहिनि, पंहिंजो माल मतो ॿाहिरि छॾियो आहे, असां ग़रीबनि खे अंदरि कोठी में विहारिया। लख उन रसन जा एहसान वॾा आहिनि बाबा।